खैरपुर जे अस्पताल में इलाज लाइ आंदल नौजवान फौत थी वियो आहे। वारसनि डॉक्टरनि ते लापरवाही जो इल्ज़ाम हणंदे भञ-राह कई आहे। वारसनि मूजिबि नौजवान साजिद सुहाग जी तबियत ख़राब थियण बाद खेसि खैरपुर जे सिविल अस्पताल आंदो, जिते डॉक्टरनि पारां इलाज न करण सबबि हू तड़पी फौत थी वियो आहे। नौजवान जे फौत थियण जी ख़बर पवंदे ई संदसि वारस मछरजी पिया ऐं एहतजाज कंदे अस्पताल जा शीशा टोड़े भञ-राह कई आहे। जंहिंखां पोइ नौजवान जे वारसनि सिविल अस्पताल रोड ते लाश रखी एहतजाज पिणु कयो, जंहिंजे करे रोड सां ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो आहे त अस्पताल में लापरवाही जो मुज़ाहिरो कंदड़ डॉक्टरनि ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। HSTV न्यूज़ खैरपुर।